अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़अम्मा मन थक़ुलत मवाज़ीनुहु फ़हुव फ़ी ईशतिर राज़िया व अम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हामिया वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ज़ा लि अहदिन मिन उम्मती हाज्जतन युरीदु अन यसुर्रहु बिहा फ़क़द सर्रनी वमन सर्रनी फ़क़द सर्रल्लाह वमन सर्रल्लाहु फ़अदख़लहुल्लाहुल जन्नह सदक़ल्लाहु सदक़ रसूलुन नबीयुस सादिक़ुल अमीन। सलात शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़रीन, असांजे मदारिस जा तुलबाए अज़ीज़ ऐं उस्ताज़ुल उलमा हज़रत साईं जन भी शरीक आहिनि। दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी जी हाज़िरी खे मक़बूल व मंज़ूर फ़रमाए। अल्लाह ताला असांखे ॿुधण ताईं महदूद न रखे। अल्लाह ताला असांखे ॿुधण सां गॾु अमल ताईं तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। हिकिड़ा वाइज़ो नसीहत ॿुधंदे ॿुधंदे कुराड़ा थी विया, पर हालत साॻी रही। जेको व्याज खाईंदो रहियो अॼु बि खाए पियो, जेको बेनवाज़ी हो अॼु बि बेनवाज़ी आहे। इन मां मालूम थियो त असां ॿुधण ताईं महदूद आहियूं, असां अमल ताईं महदूद न आहियूं। ऐं उहो अमल अल्लाह वटि कारगर आहे जेको अमल सां गॾु आहे। असां वटि इल्मु घणो हुजे पर अमल न हुजे त इहो इल्मु असांजे लाइ नफ़े वारो न आहे। इल्मु तॾहिं असां ऐं तव्हां में तब्दीली आणे सघे थो जॾहिं उन ते अमल हुजे।
मसलन दुनिया के हिसाब से नज़र कयो तो नमाज अल्लाह जी इबादत आहे, रोज़ो अल्लाह जी इबादत आहे, हज अल्लाह जी इबादत आहे, ज़िक्र अल्लाह जी इबादत आहे। पर पाड़े वारनि सां हमदर्दी करण इहो छा आहे? हिते असां इल्म वारा भी फाथल आहियूं। मुंहिंजो छा आहे वञी पाण ॼाणे। मां चवंदो आहियां मुआशरे जे अंदर हमदर्दी जाहिल में एतिरी न हुजे जेतिरी आलिम में हुजे। गरीब आ, कपड़ा फाटल अथसि, कोई हथ ॾियण लाइ तयार न अथसि, उनखे सीने सां लाहे त इल्म वारो लाहे। इहो भी इबादत जो हिस्सो आहे। कुरान मजीद में भी अल्लाह ताला बिनी शयुनि जो बयान फरमायो, आमाल सालिहा आमाल सय्या। इंसान में नफ़सानी ख्वाहिश घणी आहे त आमाल सय्या कंदो, बुरा अमल घणा कंदो। जंहिंमें आमाल सालिहा घणा आहिनि, इहो रूहानियत जो मरीज़ आहे ऐं अल्लाह ताला उनखे रूहानियत जी दौलत कुरान मजीद अता फरमाई। तो रूह जी खोराक कंदो तो अमल साले थींदसि, नफ्स जी खोराक कंदो तो अमल सही थींदसि। तो अगर अल्लाह ताला असांजे रूहानियत जी खोराक असांखे मुकम्मल नसीब फरमाए, जी असां दुनिया में हलूं तो असांजी रूहानियत सही तरीके से ताकतवर हुजे। असांजो रूह कमज़ोर आहे। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फ़अम्मा मन सकुलत मवाज़ीनु। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, असां मुसलमाननि, इंसाननि, ईमानदारनि, सभिनी मुसलमाननि जे आमाल जी तौर थींदी। दुनिया के अंदर त नजर आया सी बाबा फलानो कारी साहब, फलानो हाजी साहब, फलानो मुफ्ती साहब, पर कदें कदें अड़ो गुनाह करे विधाई जो हिकड़े जे करे सजी मेहनत तबाह ऐं बर्बाद थी वयसि। जी हदीस जे अंदर ही लफ्ज़ था चलन, साईं फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़ो इंसान ईंदो जंहिंजो नाम आमाल उन जे हथ में हूंदो। आमाल नामे खे खोले करे उनमें ॾिसंदो त नेकी हिकिड़ी भी लिखियल कोन्हे का। पोइ रड़ियूं करे चवंदो आई न हसनातु कज़ा व कज़ा अमिलतुहा। या अल्लाह दुनिया में मां एतिरियूं नेकियूं कयूं, एतिरियूं नेकियूं कयूं, हाणे त हिकिड़ी भी नेकी लिखियल न आहे, काॾे नेकियूं। अल्लाह से उनखे जवाब ॾींदो, ओ मुंहिंजा बाना, तू दुनिया के अंदर अकेलो वेही करे मुसलमानन जी परपुठ वेही करे गिला कई, मां अल्लाह तुझू सब ने क्यों तबाह बर्बाद कर। हाणे इहा गिला जाहिलन में आहे, मौलवी वटि कोन्हे। ईअं न इहो मर्ज़ अहिड़ो मूज़ी आहे जो असां वटि बि आहे। इन मां जेसि ताईं जान न छुटंदी तेसि ताईं असांजा अमल भी सड़ी वेंदा। तंहिं करे मुंहिंजा साथियो अॼु इरादो कयो त इंशाअल्लाह इन शइ खे पंहिंजे ज़हन ऐं पंहिंजे नज़र में मदे नज़र रखंदासीं इंशाअल्लाह, ताकि असांजा अमल त महफूज़ रहनि ऐं दुनिया जे अंदर अमल सालिहा करण जे लाइ तव्हां असांखे रस्तो मिलियो आहे त रूहानियत वारो रस्तो मिलियो आहे। रूहानियत जी खोराक तव्हां की आलमन वटां, बुजुर्गन वटां, अल्लाह वारन वटां, खानकाहुनि मां अल्लाह जे वलियन वटां मिलंदी। पोइ वलियन जी वरी हिफ़ाज़त भी अल्लाह ताला ई कई आहे जो उन्हनि जे गुनाह जे वक़्त में रब उन्हनि जी मदद भी कंदो आहे त उन्हनि खे गुनाह खां भी बचाईंदो आहे। सुलेमान बिन यसार बुजुर्ग शाम मुल्क में रहंदो,
बस साथी गल कर इरादो कई त मके पाक वञो हज जे इरादे सां सफ़र कंदे कंदे हिकिड़ी अहिड़ी जाइ ते आया हा जबल ते ख़ीमो ठाहियो ॿुधो नौजवानो जंहिंजी रब हिफ़ाज़त कंदो आहे उनखे कोई लोॾो न ईंदो आहे जेको अल्लाह जे दर खे छॾे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जे सीरत ऐं सुन्नत खे छॾींदो आहे रब उनखे गुनाहनि में गार करे छॾींदो आहे ऐं उहो ज़लील भी थींदो आहे ख़्वार भी थींदो आहे पर जेको रब जे साम्हूं रब जे दर ते सजदा ॾेई करे सोणे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते अमल कंदो आहे त गुनाह जे वक़्त जे अंदर अल्लाह ताला उन पंहिंजे बाने जी मदद कंदो आहे अल्लाह असांजी मदद फरमाईंदो असां सिर्फ़ तकवा धारियूं अख्तियार कयूं परहेज़गार थियूं नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि वारो रस्तो वठूं हज़रत सुलेमान बिन यसार रहमतुल्लाह अलैहि रात जे टेम ते सफ़र कंदे कंदे अबुआ जबल जे मथां ख़ीमो हणी करे वेही रहियो साथियुनि खे चई वञो तव्हां कोई सामान वठी अचो सफ़र जो सामान वठी अचो मां हिते तव्हांजो इंतज़ार थो कयां बिन यसार वेठो हो त हिकिड़ी हसीन जमील औरत आई हथन ते दस्ताना पातल हुअसि पेरनि ते जोराबा पातल हुअसि ऐं मुंहं ते निकाब पारियल हुअसि उहा औरत हज़रत सुलेमान बिन यसार के चवन लगी ओ सुलेमान केॾो सुहिणो ऐं हसीन थो लगी सुलेमान मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कुझु मूंखे ॾे हज़रत सुलेमान बिन यसार रहमतुल्लाह अलैहि जल्दी दस्तरखानो खणी अॻियां विछायोसि त मतां इहा माई मुसाफ़िर आहे ऐं बुख ते हुजे तकलीफ़ हुजेसि पोइ मुसाफ़िर औरत जी जेकॾहिं मां ख़िदमत कंदुसि त अल्लाह मुंहिंजी मदद कंदो छो त ख़िदमत ख़ुदा ख़ल्क़ जी करण इहा भी इबादत अथव उन वक़्त में हज़रत सुलेमान बिन यसार जी दस्तरखानो विछायो उन वक़्त में उहा औरत चवण लगी छा थो करे अल्लाह जा बाना चए मां त इहो थो कयां जो तूं जंहिं शइ जी घुर कई आहे मां उहा शइ थो ॾियां चए न न न मूंखे इहा शइ न खपे मूंखे उहा शइ खपे जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस खां घुरंदी आहे हज़रत सुलेमान बिन यसार रहमतुल्लाह अलैहि परेशान थी वियो हाणे छा कयां औरत त मूंखे ग़लति गुनाह ॾे छॾे रही आहे मां कहिड़ो कमु कयां इते आहे तकवा जी ॻाल्हि जेतिरी परहेज़गारी हूंदी ओतिरी हिफ़ाज़त थींदी जे इते कमु पूरो आहे हमरा जा पेर गप में आहिनि अखियुनि ऐं कननि ऐं ज़ुबान जी हिफ़ाज़त न कई अथई त रब उन खां इहो गुनाह कराईंदो छो त किरदार ते गुनाह थींदो आहे जेको बानो जहिड़ो रस्तो वठंदो अल्लाह उनखे ओड़ो रस्तो ॾेखारींदो हज़रत सुलेमान बिन यसार चयो ही छा मां त पंहिंजी सॼी ज़िंदगी में इहो फेल न कयो आहे आख़िर रोअण शुरू कई एतिरो रुनो जो अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं सुजी वियूं उन जाइ ते बेहोश थी किरी पियो माई भॼी जान छॾाए हली वई त अलाए खून मुंहिंजे कंध में न पवंदो उन वक़्त में साथी आया पुछा कयूं सुलेमान ॾे हवालो छो बेहोश पए हे ॻाल्हि कहिड़ी आहे जंहिंजे करे तूं एतिरो रुनो आहे जो अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं थी हज़रत सुलेमान बिन यसार सॼो वाक़ियो उन्हनि दोस्तनि खे ॿुधायो आख़िर दोस्त बि रोअण शुरू करण विया रोई करे वरी टई ॼणा उथिया मके पाक ॾांहुं मोह कयूं अची करे जॾहिं हज जे इरादे सां हज़रत सुलेमान बिन यसार रहमतुल्लाह अलैहि हरम जे मैदान में पत्थर में सुम्ही पियो अखि जीअं लॻी तीअं हिकिड़े सुहिणे हसीन जमील इंसान जी ज़ियारत हज़रत सुलेमान बिन यसार पुछा कुछ केर तू तो जड़ो सोणो मां ॾिठो ई नाहे हज़रत सुलेमान रहमतुल्लाह ओ सुलेमान मां यूसुफ नबी हा जंहिंजे को यूसुफ सिद्दीकुल्लाह सॾिबो आहे उहो तूं आ चे मां आहियां कीअं भला ज़ियारत कराई जे सुलेमान तुंहिंजो अमल अहिड़ो हो जेको मां यूसुफ जे अमल खां भी मथे हो
चैसे कीअं थी सघंदो आहे मां नबी त न आहियां तूं नबी आ नबी मासूम थींदा आहिनि मां त तुंहिंजो वाक़ियो क़ुरान मजीद में पढ़ियो आहे त बीबी ज़लेखा तोखे ॾाढो तंग कयो ॾाढो परेशान कयो पर रब तुंहिंजी हिफ़ाज़त कई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ओ सुलेमान मुंहिंजे वाक़े मुंहिंजे ज़ुलेखा वारे वाक़े खे नज़र करे वरी सुलेमान बिन यसार ऐं अबवा जबल वारी औरत वारे वाक़े खे थो ॾिसां त तुंहिंजो वाक़ियो मूंखां बि वधीक आहे जैसे छाजे करे जे मां त मासूम हुयुसि नबी माना मासूम हुन में कैफ़ियत ई ज़िना जी न हूंदी आहे कैफ़ियत ई गुनाह जी न हूंदी आहे तो में त इहा कैफ़ियत रखियल हुई न पोइ तूं गुनाह खां बची वई त कमाल त तुंहिंजो आहे तंहिंजे करे सुलेमान मुबारक हुजई जैसे कीअं फरमाई जेको तूं अमल कयो आहे अल्लाह वटि इन अमल जहिड़ो ॿियो अमल कोन्हे जवानी भी हुजे नफ्स भी हुजे चाहत भी हुजे जिस्म में ताकत भी हुजे ऐं ज़िना खां बची वञे त इन इहो वॾो अमल अॼु दुआ कर अल्लाह असांखे जवानीअ में ज़िना खां बचाए अल्लाह असांखे हर मुसलमान जी अम्मा भेण न्याणी ऐं पराए घर जे अंदरि गंदी नज़र खां असांखे बचाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पाण फरमायो मन ज़ना ज़ुनिया जेको माण्हू ज़िना कंदो ज़िना कयो वेंदो ये न समझो त मां साहब आहियां मां शराब पी करे पराई औरत सां ज़िना कंदुसि त मुंहिंजे घर में कुझु न थींदो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सची आहे जेको ॿिए मुसलमान जे न्याणी सां ज़िना कंदो अल्लाह उन जे न्याणीअ खे बि ज़ानिया कंदो रब बेपरवाह हुआ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सची आहे क़यामत ताईं पैगंबर जे कौल खे असां सचो था सम्झूं त पोइ इहो इरादो कर त मां पाण खे इन फेल खां बचाईंदुसि जॾहिं तूं बचाईंदे त अल्लाह तुंहिंजे न्याणे जी बि हिफ़ाज़त करे कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल लज़ीना तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतान तज़क्करू फ़इज़ा हुम मुबसिरून अल्लाह से फरमायो जॾहिं परहेज़गार बाना नेकोकार बाना मुझे खौफ रखण वारा बाना मूंसां प्यार करण वारा बाना जॾहिं उन्हनि ते शैतान हावी थी वेंदो आहे त उहे मां अल्लाह ते नज़र करे उन गुनाह खे छॾे ॾींदा आहिनि गुनाह के वो शरीदो जैसे तकवा परहेज़गारी हूंदी तंहिं करे साईं जन फरमायो अत्ताइबु मिनज़ ज़ंबि कमल ला ज़ंब लह फरमायो गुनाहगार बाननि मां उहो भले में भलो बानो आहे जेको तकवा इख्तियार करे पाण खे गुनाह खां बचाए तौबा जल्दी करे फरमायो तौबा अल्लाह खे एॾी वणंदी आहे जो ॼण इन बाने गुनाह कयो ई न हो रब ईअं माफ़ करे छॾींदुसि असांखे तौबा नसीब थींदी तॾहिं जॾहिं परहेज़गारी हूंदी अल्लाह से असां सभिनी खे तकवा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए पर तकवा या काथे नसीब थींदी होटल ते माण्हू कुर्सीअ ते वेही पोइ वरी गिला बि करे लबाड़ू बि हणे चांहि जो कोप बि पीऊं अचे परहेज़गार शर्म न आहे ॿियो सभु कुझु आहे परहेज़गार वरी घुमे थो होटल या कहिड़ी परहेज़गारी आहे परहेज़गार माना अल्लाह वारनि जे वेझो हुजे जॾहिं ॾिसेसि कॾहिं बुज़ुर्गनि सां वेठो आहे कॾहिं तबलीग जमात जे साथियुनि सां वेही कचहरी थो करे कॾहिं अल्लाह वारनि सां गॾु नुसरत थो करे कॾहिं बुज़ुर्गनि सां गॾु रस्ते रोड ते बि ज़ालिमनि खे ललकारे थो कॾहिं ॾिस त मस्जिद में अची ज़िक्र थो करे तिलावत थो करे अल्लाह वारनि सां कचहरी थो करे बुज़ुर्गनि जी अची करे ज़ियारत थो करे तकवा जा रस्ता इहे उम्मीद हिकिड़ी आहे आमाल वरी ॿियो आहे कम बुराईअ जो उम्मीद वरी भलाईअ जी उम्मीद नेकीअ जी तॾहिं चइबी जॾहिं उहो कम बि नेकी जो हुजे करे थो बुराई उम्मीद वरी नेकीअ जी थो करे अल्लाह साईं मां हे गुनाह कयो आहे मूंखे माफ़ कंदे पर उहा आदत छॾे नथो हाणे जॾहिं आदत न छॾबी त इन मां जान बि न छुटंदी ऐं इहो माण्हू इन गुनाह में गपियल हूंदो अल्लाह ताला हुनखे नेकीअ जी तौफ़ीक़ ई न ॾींदो
पर जेको छॾे करे चवंदो या अल्लाह मुंहिंजी तौबा वरी न कंदुसि, अल्लाह ताला उनजी हिफ़ाज़त कंदो। पर मुझे साईं फरमायो मन कज़ा लि अहदिन मिन उम्मती हाज, पाण फरमायो जेको इंसान पंहिंजे घर मां निकितो इरादो इहो कई त मां वञी करे कई अल्लाह जे बाने, फरमायो मुंहिंजे उम्मत मां को अहिड़ो उम्मती वियो कंहिंजे लाइ कंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ, कंहिंजी ज़रूरत में ताउन करण जे लाइ, युरीदु अन यसुर्रहु बिहा फ़क़द सरनी, फरमायो इरादो कई त मां वञा थो, पाड़े वारे खे तकलीफ़ आ उनजी वञी मदद करे अचां त मुंहिंजो अल्लाह मूंखां राज़ी थी पवे। ओ तालिबुल इल्म, कंहिंजे ताउन करण में न घबराईंदा कयो, ईअं न सम्झंदा कयो त बस हर शइ असां आहियूं, बाक़ी जेके भी इंसान आहिनि खसारे में आहिनि, बल्कि हिकिड़ो थिड़ियल इंसान आहे रस्ते खां परे आहे त उनखे हथ खां वठंदा कयो, उनखे पंहिंजे वेझो कंदा कयो। जीअं असांजा हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं जन पंहिंजी ॻोठ में रस्ते सां वेंदे ॾिठऊं त हिकिड़ो भंगी आहे जेको नाली साफ़ थो करे, उनजो पाणी गंदो हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी जे कपिड़नि खे लॻी पियो। भंगी परेशान थी वियो त अलाए छा मूंसां हशर थींदो, मां कीअं जान छॾाईंदुसि, शाह साहब राज़ी न थींदो। हज़रत शाह साहब फरमायो भंगी परेशान न थी, सही छो चेन परेशान न थी, हिकिड़ो कमु आहे बचे करे मूंसां हल गॾिजी मूंसां हली मानी खा मुंहिंजे उताक ते। शाह साहब उन भंगीअ खे वठी उताक ते आंदो, मानी खणी आया, पाण फरमायो गॾु खाओ। गॾु खाइण खां बाद में चई सही मूंखे कहिड़ी ख़बर त अहल बैत ऐं मोहम्मद जा बचड़ा ईअं सच्चा ऐं अखलाक वारा हूंदा। हथ ॾियो साईं, हथ ॾेई करे फरमायो मूंखे कलमो पढ़ायो, मां मुसलमान थी। असां वरी हीअं ॾिसी जे हे बाबा मज़दूर आहे, कपिड़ा ख़राब अथसि, मतां असां तालबनि जा लटा न ख़राब थिया, ही परे थी बीह रहंदासीं। सादड़ो आहे, हिनखे वेझो कयो, मन अल्लाह जे नाले जे वेझो अचे, मन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे वेझो अचे, मन तो ऐं असांजे किरदार जे करे भलाई नसीब। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मां जेका तव्हांखे ॿुधाई इन जी माना कयां, फरमायूं जेकॾहिं इरादो करे निकिरी आयो त वञी पाड़े वारे सां हमदर्दी कयां। मन कज़ा लि अहदिन मिन उम्मती हाजतन, ज़रूरत हुयसि उहा पूरी कईंसि, आयुसि उनजी ज़रूरत पूरी कई। इन जो मिसाल ईअं तव्हांखे ॾियां, हिकिड़ो पाड़े में बीमार आहे, उनखे पैसा न आहिनि त दवा वठी सघे, हे वयुसि सलाम ॾेई हुन सां मिलियो, चई यार हे 500 रुपया वठो, अल्लाह मूंखे ॾींदो। अब तव्हां ॿुधायो इहो बीमार दुआ कंदुसि न कंदुसि? ज़रूर दुआ कंदुसि, छो त हुनजी मदद कई, ताउन कई। असां तव्हांजी निमाज़ खे इबादत सम्झूं था, रोज़े हज खे इबादत सम्झूं था, अॼु इरादो कर त ग़रीब सां मदद करण बि अल्लाह जी इबादत आहे। इबादत छा की चइबो आहे, जंहिंमें अल्लाह बि राज़ी थिए त मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े में राज़ी थी पए, इहा इबादत आहे। पाड़ फरमायो युरीदु अन यसुर्रहु बिहा, इन जी करे वयो त इन मरीज़ इन पाड़े वारे इन हाजतमंद जी हाजत पूरी कयां त मूंखां ख़ुशि थी वञे। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जंहिं उनखे ख़ुशि कयो फ़क़द सरनी, ॼण मां मोहम्मद खे रोज़े में ख़ुशि कई। इते निमाज़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे, इते हज जो ज़िक्र त कोन्हे, इते ताउन जो ज़िक्र आहे। ॿुधो मुसलमानो, जेको ग़रीब सां मदद करे इहो बि वॾो अमाल सालिहा अथव। पोइ ईअं चवंदे फरमायूं वमन सरनी फ़क़द सरअल्लाह, मुंहिंजे साईं फरमायो जंहिं मां मुहम्मद खे ख़ुशि कयो ॼणो न मुंहिंजे अल्लाह खे ख़ुशि कयो। पर ईअं फरमाईंदे वरी हीअं फरमायूं वमन सरअल्लाहु फ़अदख़लहुल्लाहुल जन्नह, साईं जन फरमायो जंहिं मां मुहम्मद खे ख़ुशि कयो इन मुंहिंजे अल्लाह खे ख़ुशि कयो, जंहिं मुंहिंजे अल्लाह खे ख़ुशि कयो रब इन जे बदिले में उनखे जन्नत में दाख़िल फरमाईं।
मुसलमानों ॾिसो कड़ी कड़ी सां गॾियल आहे। जेको मुसलमान खे ख़ुशि करे उहो नबी साईं खे ख़ुशि थो करे, जेको नबी साईं खे ख़ुशि थो करे उहो अल्लाह खे ख़ुशि थो करे, जेको रब खे ख़ुशि थो करे रब उनखे जाइ जन्नत में थो ॾे। त दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे चल पंहिंजी रज़ा नसीब फरमाए ऐं असांखे पाण में एको ऐं मुहबत ऐं तालुक़ नसीब फरमाए। अल्लाह ताला नफ़रतुनि खां बचाए, बेहयाई बुशराई खां बचाए, चल एके ऐं मुहबत सां तालुक़ दीनी नसीब फरमाए। मां जेको चुम अल्लाह ताला क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।